अदा खलीफ़ो नबी बैक उर्फ कासम ईद जी ॻाल्हि पियो करे। ईद जी माना आहे ख़ुशी। उन मौक़े ते अॼु असीं खलीफ़े जा 2 टे बैत भरियूं था। वाह वाह। फ़कीर ॿुधाए थो त अॼु कयां ईद अखियूं पिरनि गॾियूं, वेचारनि वसुर जी रसी रमज़ रसीद, मूंखे मुल ख़रीद कासम कहिड़ो सजणे। वाह सही वाह। फ़कीर ॿुधाए थो त मथां को सम्झे थियनि पीउनि वारी ईद इहा न, पोइ कहिड़ी ईद? चए थो ईद न जहिड़ी अजब जहिड़ी आह, वाह रही न रती जेतिरी वसुल रे बि वाह, आहे मंझार वाह उण तुण इन ॻाल्हि जी। वाह कहिड़ी ॻाल्हि जी उण तुण अथई? फ़कीर ॿुधाए थो त अखियूं अखियुनि गॾियूं ऐं हीअं साण हीअं, हॾ चम राहत रचियो पंहिंजो कयो पिरियनि, पोइ ॾिसियो लोक ॾियनि वाधायूं विसाल जूं। वाह वाह सही वाह। इहा अथई फ़कीर